अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम हार्ट इशू में मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। हार्ट इशू प्रोग्राम में जिन इशूज़ के अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो आहे ऐं तव्हां ताईं अपडेट पहुचाईंदासीं। उनमें सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं औरतुनि जे हवाले सां, जिते औरतुनि ते तशद्दुद, उन्हनि खे मार मोचड़ो, घरनि मां नेकाली, कारोकारी जा वाक़िया, ग़ैरत जे नाले ते क़त्ल करणु, औरतुनि जूं ज़ोरी उन्हनि जा जिरगा कराए उन्हनि जी क़िस्मतनि जा फ़ैसिला करणु, नंढी उमिरि में नियाणियुनि जी शादी कराइणु, संग चटी जहिड़ा मामला मीडिया में ॾींहों ॾींहुं रोज़ाने जी बुनियाद ते तमामु घणा रिपोर्ट थी रहिया आहिनि, जंहिंजो बुनियादी सबब शायदि इहो ई आहे त क़ानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उहे सिर्फ़ु क़ानूनी कार्रवाई फॉर्मेलिटी तहत पूरी कनि था। जवाबदार जेके ॾोही हुजनि था उन्हनि खे न क़ानून जी गिरफ़्त में आंदो थो वञे, न उन्हनि खे को क़ानून जो ख़ौफ़ हुजे थो। ऐं असां वटि जेको जिरगनि जो सिस्टम ठहियलु आहे, जेका ॾाढी धुर आहे, उहा कमज़ोर ऐं हीणे खे मजबूर करे थी त हू फ़ैसिले में अचे, राजूणी ज़रिए अचे ऐं मामलनि खे ले मिटी कयो वञे थो, ख़तमु कयो वञे थो ऐं ईअं ई इज़तनि ऐं नामूसनि जा नंगनि जा फ़ैसिला कया वञनि था। इन तरह जा वाक़िया हाणे फैलिजंदे असांजे उन्हनि इदारनि में बि पहुची चुका आहिनि जिते इन तरह जो तसवुर बि नथो करे सघिजे। जी हा, ॻाल्हि कंदासीं तालीमी इदारनि जी, जिते हिरासमेंट जे हवाले सां, नियाणियुनि जे हिरासमेंट जे हवाले सां तमामु घणा वाक़िया रिपोर्ट थी रहिया आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जितां केतिरा ई शागिर्द, जिते सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां केतिरा ई शागिर्दियाणियूं कही अचनि था, तालीम पिराइनि था। असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में वाइस चांसलर सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणो त 30,000 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिन मादरे इल्मी में तालीम हासिल कनि था। उन तालीमी इदारे में हिरासमेंट जे हवाले सां जॾहिं अहिड़ा वाक़िया साम्हूं अचनि था त यकीनन न सिर्फ़ु उते पढ़ंदड़ शागिर्दियाणियूं पर उन्हनि जा वालिदेन बि अचरज में अजब में पइजी वञनि था। उन्हनि खे बि पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल जो ओनो वराए वञे थो। इन तरह जो जेको मामिलो साम्हूं आयो आहे हिरासमेंट जे हवाले सां, जिते चयो वञे थो त शागिर्दियाणियुनि पारां लिखत में अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी वई आहे जंहिंजो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस पिणु नोटिस वरितो आहे ऐं इहो पिणु चयो वञे थो त वाइस चांसलर पारां इन इल्ज़ाम तहत हिकु उस्ताद खे पिणु बदिली कयो वियो आहे, जॾहिं त दरख़्वास्त ॾींदड़ जेके शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि जा बयान पिणु वरिता विया आहिनि। घर वज़ीर सुहेल अनवर सियाल सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे हिसाइण वारे मामले जो नोटिस वठी DIG हैदराबाद खे जांच ऑफिसर पिणु मुक़ररु कयो आहे। इन खां अलावा IG सिंध ऐं सिंध जे वॾे वज़ीर पिणु इन मामले जो नोटिस वरितो आहे त इन मामले जी मुकमल जांच कई वञे। असांजे हॉट इशू प्रोग्राम में इहो मौज़ू पिणु शामिल आहे, तव्हांखे अपडेट कंदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन वक़्तु सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। मेडिकल कॉलेज में दाख़िलनि जे हवाले सां जेको एंट्री टेस्ट जो पेपर हू आउट थियण खां पोइ शागिर्द उन जा वालिदेन हिन वक़्त ताईं एहतजाज करे रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हुन नतीजनि खे क़बूल नथा कनि, जॾहिं त पैसा वठी, हथ वठी करे, बदयानती करे जेके मेरिट जी लताड़ कई वई ऐं उन्हनि शागिर्दनि खे अॻिते वधण जो मौक़ो ॾिनो वियो, पेपर आउट कयो वियो, पेपर विकिरो कयो वियो, जेकी न मेरिट ते पूरो लहनि था बल्कि उन्हनि पैसा ॾेई करे लखें रुपयनि जी बुनियाद ते अहिड़ा पेपर ॾिना वरिता विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इन तरह जा एहतजाज थी रहिया आहिनि, त उते नेब चेयरमैन पारां पिणु अहिड़नि एहतजाजनि जो नोटिस वरितो वियो आहे। नेब चेयरमैन पारां चयो वियो आहे त अहिड़ा इदारा जिन ते आङुरियूं खॼनि त यकीनन इन्हनि ॻाल्हियुनि जी जांच थियणु ज़रूरी आहे। असां शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां नथा खेॾी सघूं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायूं त सिंध हुकूमत मेडिकल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ वरितल टेस्ट वारो पेपर आउट थियण खां पोइ मामले जी जांच जो नोटिस वरितो आहे ऐं जांच जो हुकुम ॾिनो आहे। 5 रुकनी जांच कमेटी पिणु क़ाइमु कई वई आहे। वाज़ त एंट्री टेस्ट जो पेपर 24 अक्टूबर ते आउट थियो हो। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त सॼे मुल्क में बेलोस बिना मुआवज़े जे आवाम जी इंसानीअ जी ख़िदमत कंदड़ इदारे ईदी सेंटर ते हिन वक़्तु पिणु राताओ हयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहो पिणु चयो थो वञे त ईदी सेंटर जी सर्विस खे बंदि कराइण जी कोशिशूं कयूं थियूं वञनि। उनजे प्लाट ते उन कब्ज़ा पिणु कया वञनि था। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त ईदी फाउंडेशन जी ज़मीननि ते कब्ज़े वारो मामले ते तहरीक इंसाफ़ सिंध असेंबली में तहरीक इल्तवा वारी रिथ पिणु पेश कई आहे। इन खां अलावा IG सिंध पिणु इन मामले जो नोटिस वरितो आहे। सिंध जे वॾे वज़ीर पिणु इन ते ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त इन तरह जी कंहिं बि साज़िश खे कामयाबु थियणु न ॾिनो वेंदो ऐं इन तरह जा जेके बि इन में मुलविस अंसर आहिनि उन्हनि खे वाइखो कयो वेंदो ऐं क़ानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। इहे मौज़ू असांजे अॼोके हॉट इशू प्रोग्राम में शामिल हूंदा। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दियाणियुनि जे हिरासमेंट वारो मामिलो, जंहिं मीडिया अंदरि हिन वक़्तु थरथलो मचाए छॾियो आहे, जॾहिं त इन ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कई वञनि थियूं, जिते हिकु तरफ़ इन जी जांच पिणु हली रही आहे त ॿिए तरफ़ उस्ताद जे बदिली थियण जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थियूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील हिन वक़्तु मालूम कंदासीं। असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे हैदराबाद मां ASP सुहाई टालपुर।
स्वाई तव्हांखे भली कार चऊं था, तव्हां प्रोग्राम में असां सां ॻाल्हाइण जे लाइ वक़्तु कढियो ऐं टाइम ॾिनो। स्वाई ही जेको मामिलो जंहिंजी जांच पिणु तव्हां जे हवाले कई वई आहे, कीअं पई ॾिसो औरतुनि सां हिरासमेंट जे हवाले सां हूअं त केतिरा ई वाक़िया थियनि था, पर ही शागिर्दियाणियुनि पारां जेका अहिड़ी शिकायत कई वई आहे, तव्हांजे साम्हूं इन मामले जूं कहिड़ियूं हक़ीक़तूं हिन वक़्त ताईं साम्हूं अची चुकियूं आहिनि? थैंक यू सबीन। हैरेसमेंट इलाही सेंसिटिव इशू आहे जी ऐं यूनिवर्सिटी लेवल ते हैरेसमेंट हिन वक़्तु इहो जेको मामिलो आहे उहो नेशनल लेवल ते उथारियो वियो आहे। सुप्रीम कोर्ट हुनजो नोटिस वरितो आहे। मूंखे SSP जाम शोरो जी तरफ़ां इहो टास्क मिलियो आहे कि आउं हिन जा फैक्ट्स इंक्वायर करियां। जी मूंखे लॻे थो त हैरेसमेंट जेको हिन महिल ताईं मुंहिंजी इंक्वायरी आहे मां इहो ई साबित थियो आहे कि हैरेसमेंट जी शायदि असांखे मिली आहे कि वाक़ई हैरेसमेंट थी आहे। हम्म हिन में जेके शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि सां बि मुलाक़ात कई आहे, उहो बि हिन ॻाल्हि जी तस्दीक कनि थियूं कि हा वाक़ई हैरेसमेंट जा वाक़िया हिते थियनि था यूनिवर्सिटी में। सुहाई उन्हनि पारां इन ॻाल्हि जो इज़हार त कयो वियो, इक़रार कयो वियो त हैरासमेंट जा वाक़िया थियनि था। इहो हिकिड़ो वाक़ियो साम्हूं आयो आहे। इन्हनि शागिर्दियाणियुनि जी शायदि इहा हिमत आहे त इन्हनि इन वाक़िए खे रिपोर्ट कयो आहे, मंज़र ते आंदो आहे। अनेक अहिड़ा वाक़िया मुख़्तलिफ़ इदारनि में थियनि था जिथे जिथे औरतूं कमु कनि थियूं, का नई ॻाल्हि कोन्हे। तव्हांखे शागिर्दियाणियुनि जे बिहेव मां कीअं महसूसु थियो? उन्हनि खे हिसायो वियो, ख़ौफ़ज़दा कयो वियो, उन्हनि खे ब्लैकमेल कयो वियो? जी ॾिसो, वाक़िया वाक़ई इलाही घटि रिपोर्ट थियनि था। या जेतिरी बि हैरेसमेंट आहे उहा अंडर रिपोर्टेड आहे। हुनजो वॾे खां वॾो रीज़न इहो ई आहे कि छोकिरियूं बदनामी काढजनि थियूं। छो जो असां वटि जेको आहे पुलिस में हुनजो नालो अची वञे, अदालत में हुनजो नालो अची वञे, मीडिया में हुनजो नालो अची वञे, त उन खां पोइ छोकिरी जी ज़िंदगी गुज़ारणु काफ़ी ॾुखियो थींदो आहे। हू हींअर छोकिरियूं आहिनि, हुनजो करियर स्टार्ट थिए थो, अञा हुनजी डिग्री बि नाहे मिली। ऐं अगरि हिकिड़े ई वक़्तु मीडिया में हुनजो ट्रायल स्टार्ट थी वञे, हुनजो नालो अची वञे, त उन खां पोइ हुननि जी शादी, उन्हनि जी जॉब, इहे सभु शयूं पोइ काफ़ी मुश्किलात जो सामनो ऑफ करणो कोर्स पए थो। इहो ई मसइलो आहे कि हू रिपोर्ट नथियूं कनि वायलेंस। असां वटि इहो आहे कि हिन वक़्तु कुझु छोकिरियुनि बोल्ड स्टेप खणी असांखे ॿुधायो आहे। बाक़ी छोकिरियुनि जो बिहेवियर नॉर्मल हो। अञा ताईं मूंखे इनिशियल डेज़ आहिनि इंक्वायरी जा, उते तमामु घणियूं शागिर्दियाणियूं आहिनि, सभिनी सां इंटरेक्ट करिणो आहे, त अञा फैक्ट फिगर साम्हूं ईंदा। अञा नाहे स्वाई ख़बर। तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस त छा आहे ॿुधाए सघो थियूं त कुझु शागिर्दियाणियुनि पारां अहिड़ो स्टेप खयो वियो आहे, साम्हूं आयूं आहिनि? छा इन तरह जा ॿिया वाक़िया बि पस मंज़र में थी सघनि था? बिल्कुलु थी सघनि था। जेको हिकिड़ो अगरि उस्ताद कंहिंखे हरासा करे थो त हुनजी त आदत हूंदी हरासा करण जी, ऐं इहो माहौल उते प्रिविलेंट करे थो, उते एडमिनिस्ट्रेशन शायदि हुनखे टॉलरेट करे थी, इन करे इहो वाक़ियो साम्हूं आयो आहे। ऐं आउं सम्झां थी कि अगरि आउं हुननि खे वधीक प्रॉप कंदसि त मूंखे ख़बर पवंदी कि छा छा थिए थो। बहरहाल हींअर वक़्तु कुझु बि चवणु वक़्त खां पहिरीं हूंदो। थी सघे थो हीउ हिकु वाक़ियो हुजे, थी सघे थो अहिड़ा खोड़ सारा वाक़िया हुजनि। इन जी इंक्वायरी करे जेसिताईं असांजे साम्हूं पका सबूत नथा अचनि ऐं जेसिताईं ॿियूं छोकिरियूं मूंखे पंहिंजी स्टोरीज़ नथियूं ॿुधाइनि, तेसिताईं मुंहिंजे ख़्याल में कुझु बि चवणु वक़्त खां पहिरीं हूंदो। सुहाई ट्रस्ट लेवल कीअं थो ॾिसो, बीइंग अ पुलिस ऑफिसर, बीइंग अ लेडी, जॾहिं तव्हां उन्हनि सां कम्युनिकेट कयो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, त हिकिड़ो असां वटि पुलिस जो हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिं ते ट्रस्ट ॾाढो घटि कयो वञे थो। ऐं जॾहिं ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं, यकीननि छोकिरियुनि जे फ्यूचर जो, उन्हनि जी सिक्योरिटी जो, उन्हनि जे ख़ानदान फैमिली जा खोड़ सारा मामला अचनि था, त तव्हां सम्झो थियूं त इहो ट्रस्ट लेवल कीअं रहियो तव्हांजे उन्हनि जे विच में? बिल्कुलु इहो ई सभु खां वॾो चैलेंज आहे। तव्हां बिल्कुलु सही आइडेंटिफाई करियो था। इहो सभु खां वॾो चैलेंज आहे कि दे डू नॉट ट्रस्ट, कि असां त इन ई करे अथॉरिटीज़ ते ट्रस्ट नथियूं कनि, इन करे पंहिंजा मसइला नथियूं ॿुधाइनि। पर हेसि ताईं मूंखे काफ़ी पॉज़िटिव रेस्पॉन्स मिलियो आहे बीइंग अ फीमेल ऑफिसर। ऐं मूं हुननि सां जॾहिं ॻाल्हायो, अकेले में ॻाल्हायो, हुननि खे इहा बि यकीन ॾियानी ॾियारे कि न तव्हांखे असां नालो आउट कंदासीं, ऐं इहो बि हुननि खे यकीन ॾियारायो कि जिन्हनि बि माण्हुनि तव्हांखे हरासा कयो आहे असां हुननि खे स्पेयर कोन कंदासीं। इन्हनि ॿिन्ही वाइदनि खां पोइ हुननि मूंखे पंहिंजी सचियूं ॻाल्हियूं ॿुधाइण स्टार्ट कयूं, ऐं मूंखे लॻे थो कि दे ट्रस्ट मी। ऐं आउं बि हुननि शागिर्दियाणियुनि जी वॾी भेण आहियां, ऐं आउं इहो चाहींदसि हुननि खे कि तव्हांजी मीडिया इन प्रोग्राम जे थ्रू बि कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, लेट मी नो। मुंहिंजी ऑफिस आहे SDPO कोटड़ी जी, ऐं रोज़ उते वयां थी। उते SDPO ऑफिस कोटड़ी जो नंबर आहे, मुंहिंजी फेसबुक ID आहे स्वाई एजाज़ जे नाले सां। कॉन्टेक्ट मी, लेट मी नो अबाउट योर प्रॉब्लम, ताकि असां हल करे सघूं। मुंहिंजो मतिलबु, मुंहिंजो फॉरमोस्ट मिशन इहो ई आहे कि यूनिवर्सिटीज़ में हैरेसमेंट फ्री माहौल हुजे। अगरि ॿारु ख़ौफ़ में हूंदो, पढ़ण त परे जी ॻाल्हि आहे, हुनजी ज़िंदगी तबाह थी थिए। हुनखे जेको साइकोलॉजिकल ट्रॉमा मिले थो हिन हैरेसमेंट मां, हुन मां सॼी ज़िंदगी नथी निकिरी सघे। ऐं अगरि माइट पंहिंजी धीउ खे एतबार करे
यूनिवर्सिटी अथॉरिटीज़ ते एतबार करे टीचर्स के एतबार करे उनके उमाणनि था त इन्हनि सभिनी खे एतबार जो इनके मान रखणु घुरिजे ऐं स्टूडेंट्स खे न्याणी वांगे सम्झणु घुरिजे छो जो जेको उस्तादु हूंदो आहे उनखे पीउ जो दर्जो हासिलु हूंदो आहे। सवाइ आख़िरी सवाल तव्हांखे इहो करणु चाहींदसि त खोड़ सारियूं जेके मुख़्तलिफ़ इदारनि में कमु कंदड़ औरतूं हुजनि छोकिरियूं हुजनि जिन खे हेरासमेंट जो इशू साम्हूं हुजे थो इन करे बि न ॻाल्हाए सघंदियूं आहिनि किथे उन्हनि जी जॉब इनसिक्योर न थी वञे किथे उन्हनि जो जॉब जो प्रॉब्लम न थिए हिते शागिर्दियाणियुनि जे लाइ यकीनन इहो हूंदो त अॻियां हू कीअं पढ़ी सघंदियूं किथे अॻियां हली उन्हनि खे तंग मामिलो ख़तमु थियण खां पोइ साइड ते थियण खां पोइ मंज़र तां हटण खां पोइ उन्हनि खे वरी तंग न कयो वञे या उन्हनि जूं मार्क्स वग़ैरह पढ़ाई इन शइ खे तव्हां नज़र में रखियो आहे? बिल्कुलु मूं नज़र में रखियो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे अगरि छोकिरियूं रिपोर्ट कनि थियूं फॉर एग्ज़ाम्पल अगरि छोकिरी रिपोर्ट करे थी पंहिंजे सुपरवाइज़र जे बारे में जेको उन टीचर्स खे सुपरवाइज़ करे थो अॻियां हली हुनखे प्रॉब्लम थींदो अगरि हुनजो उहो को टीचर हुनजो एग्ज़ामिनर आहे ऐं एग्ज़ाम ॾिए थी उहो टीचर हुनखे मार्क्स कोन ॾींदो इहो बि हुनजो जेको आहे एप्रीहेंशन इहो सभिनी मूंसां शेयर कई आहे पर असांजे साम्हूं जेको केस हूंदो इहे सभु पहलू मद्देनज़र रखिबा ऐं पोइ अगरि उहो टीचर हुनखे हैरेस करे थो ऑलरेडी को केस आहे त असां अथॉरिटीज़ खे चवंदासीं की उन छोकिरी जो जेको एकेडमिक पासो आहे पेपर्स आहिनि थीसिस आहे कुझु बि आहे उहो जेको अक्यूज़ आहे उहो डील न करे। It is already in our mind. वॾी महिरबानी तव्हांजी स्वाई टालपुर ASP असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजा व्यूज़ हिन वक़्त ताईं जेका उन्हनि पारां इन्वेस्टिगेशन कई वई आहे उहा असां सां शेयर कई उनजो चवणु आहे त इन ॻाल्हि में हाणे को शक न रहियो आहे त छोकिरियुनि खे हेरासमेंट जे हवाले सां मामला हुआ ऐं उन्हनि खे हेरासमेंट जे हवाले सां इशूज़ हुआ जेके उन्हनि उन सां शेयर कया यकीन उन्हनि सां गॾु जेके ॿियूं बि ॻाल्हियूं ॿिया बि मसाला जेके इन फ्यूचर या हाणे वारी सूरत हाल में उन्हनि सां हली रहिया आहिनि उन्हनि ते बि उन्हनि जी गहरी नज़र आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं अॻिते वधाईंदासीं ॻाल्हि कंदासीं इन ई मामले ते हिन वक़्तु असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी प्रोफेसर फतेह बुरफ़त साहब भलीकार चऊं था वेलकम कयूं था तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। बुरफ़त साहब ही जेको सिंध यूनिवर्सिटी में हेरासमेंट शागिर्दियाणियुनि खे हेरासमेंट जे हवाले सां जे मामले जी इन्वेस्टिगेशन जांच हली रही आहे तव्हां ताईं हिन वक़्तु तव्हांजे अॻियां कहिड़ियूं इन जा मामले जा कहिड़ा कहिड़ा पहलू कहिड़ा कहिड़ा पासा साम्हूं अची सघिया आहिनि? हाँ इन में वॾी महिरबानी तव्हांजी जेके पासा हिकिड़ी वॾी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ी एप्लीकेशन ते वॾो हिकिड़ो वायरल हलियो अथव जेका सुप्रीम कोर्ट खे मोकिली वई आहे उहा हिकिड़ी फेक एप्लीकेशन आहे इहा त बिल्कुलु सही आहे उहा ॿार ॿुधाइनि त असां न लिखी आहे बाक़ी जेका सिचुएशन आहे हुन में जेके नाला आहिनि उहे यकीन कुझु सिचुएशन अहिड़ी आहे जंहिंमें ॿारनि सां जेके यूनिवर्सिटी में न थिया आहिनि इहो तव्हांखे ॿुधाए इहे वाक़िया जेके यूनिवर्सिटी खां ॿाहिरि थिया आहिनि उन में यकीन यूनिवर्सिटी जी शागिर्दारी जेके आहिनि उहे उन्हनि सां इहे वाक़िया थिया आहिनि असां उन्हनि जी तहक़ीक़ बि करे रहिया आहियूं छोकी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकिड़े वाक़िए में यूनिवर्सिटी जो को उस्ताद या को शागिर्द या ॿियो को माण्हू शामिल कोन्हे उन में को आउटसाइडर जंहिंजी मूं तहक़ीक़ कई आहे उनखे तलाश न करे सघियो आहे लेकिन मां सम्झां थो त असां उनखे तलाश करे वेंदासीं ऐं उन जा माइट बि उहा कोशिशि कनि पिया कोर्ट में भी वो केस मौजूद है उन ला उन FIR भी शायद लिखाई हुई। बुरफ़त साहब माफ़ कजो तानी गाल ते कटींदम मुख्तलिफ मीडिया जे चैनल्स जेके खबरूं हली रहियूं आहिनि त तव्हां पारां हिकिड़े उस्ताद खे इन ॾोह में जेको सो ट्रांसफर भी कई वई आहे के उस्ताद जी के इंग्लिश डिपार्टमेंट हां इन में अञा ॾोह साबित न थियो आहे अलबत्ता लुको ये खतरो अचण खां पोइ उन इंक्वायरी की शफ़ाफ़ बनाइण लाइ असां हुनखे ट्रांसफर इन लाइ कयो आहे त उहा हिकिड़ी सही माने में इंक्वायरी थी सघनि यकीनन ॾोह अञा उहो साबित न थियो अगरि साबित थियो त हुनखे सख़्त सज़ा ॾींदी। बुरफ़त साहब असांजी ASP सुहाई टालपुर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे उन हिन वक़्त जिन शागिर्दियाणियुनि खां बयान वरिता आहिनि ॻाल्हि ॿोल कई आहे जिन जा नाला हुआ उन्हनि पारां इन ॻाल्हि जी तस्दीक कई वई आहे त हा उन्हनि खे थ्रेट्स हुआ हेरासमेंट जे हवाले सां उन्हनि खे काफ़ी सारा मामला हुआ ऐं केतिरे वक़्त खां आहिनि ऐं उन्हनि जो इहो बि राय आहे त न रुॻो इन्हनि छोकिरियुनि सां पर अनेक छोकिरियुनि सां थी सघनि था। हाँ मामला ॾिसो यूनिवर्सिटी में थी सघनि था उन का इनकार नथो करे त सिंध जी इहा यूनिवर्सिटी या ॿियूं यूनिवर्सिटी उन में अहिड़े क़िस्म जी सिचुएशन थी सघे थी लेकिन ज़ाहिरी ॻाल्हि उहा सिचुएशन जेका हिकिड़ी आहे उहा हिकिड़े ॾींहं में तब्दील नथी थी सघे मां तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए ॿुधाए थो त अगरि ॿारनि खे अहिड़ी का बि शिकायत मां उन लाइ हाज़िर आहियां असां यकीनन जेको बि माण्हू हूंदो जेकी उहो ॿार उते बीह असांखे अचे ॿुधाईंदा त यकीनन उन्हनि जो ख़ात्मो थींदो ॿार जेको सुवाई जी जेसि ताईं ॻाल्हि आहे सुवाई जी इहा बिल्कुलु सही आहे की सुवाई खे मूं इहो एक्सेस पंहिंजे ऑफिस में ॾिनो उन छोकिरे सां सुवाई खे मुंहुं मिलायो जे ॿुधायो त सुप्रीम कोर्ट में मां इहा एप्लीकेशन न ॾिनी उन सां जेके वाक़िया थिया आहिनि उहो यकीनन हिकिड़ो वाक़ियो आहे
जेको मां तव्हांखे हिते नथो ॿुधाए सघां जी। लेकिन बहरहाल उहो वाक़ियो एतिरो ज़रूरु ॿुधाईंदो त सेक्सुअल हरासमेंट या ब्लैकमेलिंग जो वाक़ियो न आहे, उहो हिकिड़ो इंटरपर्सनल रिलेशन जो वाक़ियो आहे जंहिंमें हिकिड़े माण्हूअ शादीअ जो वाइदो कयो ऐं नियाणी उन सां गॾु रहंदी रही। यकीनन उहो हिकिड़ो यूनिवर्सिटी जो उस्ताद लिखी इहो वाक़ियो ॿाहिरि किथे थियो ऐं कराची लिटरेचर फेस्टिवल में उन्हनि जी मुलाक़ात थी। उहा मुलाक़ात दोस्ती में तब्दील थी वई ऐं उन खां पोइ उन माण्हू उन सां शादी न कई। हाणे इहो वाक़ियो एॾो कॉम्प्लेक्स आहे, उन ते असां यकीनन कमेटी बि ठाही, उन पंहिंजो रिज़र्वेशन ॾिनी, लेकिन बहरहाल उन जे नतीजे में असां कुझु क़दम खयां ऐं उन माण्हू खे सज़ा ॾियण जी कोशिशि बि कई आहे। बुरफ़ा साहब, अञा त इन्वेस्टिगेशन हली रही आहे। सुप्रीम कोर्ट पारां जे चीफ जस्टिस पारां नोटिस वरितो वियो आहे। जेकॾहिं को उस्ताद इन तरह जी सरगर्मी में एक्टिविटी में मुलविस साबित थिए थो, उन ते साबिती थिए थी, त कहिड़ी सज़ा उनखे ॾेई सघिजे थी? रूल्स छा था चवनि? मैडम, रूल्स जे मुताबिक़ उहो टर्मिनेट थी सघे थो, उनखे नौकरी मां कढी सघूं था, उनखे ॿिए पासे ट्रांसफर, उहो नोयत आहे की उहो कहिड़े क़िस्म जो यकीन रूल्स मौजूदु आहिनि ऐं यकीनन हेॾी वॾियूं अदालतूं जॾहिं शामिल आहिनि त अदालतूं जेके बि सज़ा ॾींदियूं मुल्की क़वानीन जे मुताबिक़ असां उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि ते अमल कंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी प्रोफेसर फतेह बुरफ़ा साहब, तव्हां असांखे जॉइन कयो, पंहिंजे प्रोग्राम में मौक़िफ़ ॾिनो। वाइस चांसलर ऑफ सिंध यूनिवर्सिटी असां सां गॾु आहे। उन्हनि जो चवणो त जेकॾहिं इन तरह जी साबिती कंहिं ते बि साबित थिए थी, इन तरह जो ॾोह, त उनखे यकीनन टर्मिनेट कयो वेंदो ऐं रूल्स मुताबिक़ जेके क़ानूनी घुर्जूं आहिनि उहे यकीनन पूरियूं कयूं वेंदियूं। प्रोग्राम जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं। वक़्तु ऐं मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे इतां ई कंटिन्यू कंदासीं। इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हिन सां असांखे जॉइन कयो आहे इनाम शेख साहब। इनाम शेख साहब, तव्हांखे भली कार चऊं था, तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। इनाम शेख साहब, सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दियाणियुनि सां हिरासमेंट जो जेको इशू साम्हूं आयो आहे, जंहिंमें शागिर्दियाणियुनि पारां इन ॻाल्हि जो एतराफ़ पिणु कयो वियो आहे त उन्हनि सां उस्तादनि पारां इन तरह जा मामला आहिनि जेके उन्हनि खे थ्रेट कयो थो वञे, जंहिंसां उन्हनि जो मुस्तक़बिल पिणु इनसिक्योर आहे। तव्हां छा चवंदव? ॾिसो, इहे तक़रीबन इन क़िस्म जा मामला सिंध जे हर तालीमी इदारे में हिन सिंध छा असांजो इंटीरियर छा कराची जे केतिरनि इदारनि में, लाहौर जे सॼे मुल्क जे इदारनि में इन क़िस्म जी शिकायतूं ईंदी थियूं रहनि ऐं उहो हिकिड़ो हाणे रूटीन बणिजी वियो आहे। हूंदा सिंध यूनिवर्सिटी में बि शिकायतूं काफ़ी वज़नाइतियूं आहिनि ऐं मुसलसल शिकायतूं थियनि थियूं। हुनजो मतिलबु आहे त कुझु न कुझु आहे, पर बेसिकली ही मां तव्हांखे ॿुधायां, ही मसइलो इख़्तिलाक़ी घटि इंतिज़ामी वधीक आहे। सिंध यूनिवर्सिटी गुज़िरियल कुझु काफ़ी अरसे खां हिकिड़े अहिड़े अनार्किक हुन में फेज़ में हले पई, छुड़वागी ऐं इंतिशार में हले पई, क़ाइदे क़ानूननि खां हटी करे हले पई, जो उतां जो हर माण्हू, उतां जो जीअं मुलाज़िमनि, उस्तादनि, ऑफिसरनि जी वॾी अक्सरियत पंहिंजे कम खे छॾे हाणे ॿियनि कमनि में इन्वॉल्व थी वई आहे। उन में इहे हैरेसमेंट जा बि केस आहिनि, करप्शन जा बि आहिनि ऐं उन में जेको आहे सो नाजाइज़ हूंदी आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं। त इहे पर हिन मामले खे सीरियस हिकिड़ो मामिलो आहे। इन खे कानून खे पंहिंजो कोर्स वठणु खपे, कानून खे पंहिंजे तौर तरीक़े सां हिनखे डील करणु खपे। सिंध यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया ऐं उन सां गॾु गॾु ॿिया जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उहे वेही पंहिंजे इदारे में बहितर तरीक़े सां हिन जो को हल ॻोल्हिनि, न त हिन सां जेको बदनामी ऐं रुसवाई ऐं ख़्वारी थिए थी उनजो वॾे में वॾो असरु सिंध यूनिवर्सिटी ते पवंदो। ऐं सिंध यूनिवर्सिटी जो मिसाल इहो अथव सिंध जे तालीमी इदारनि में जीअं सिज हाणे सूरजमुखीअ जो, हाणे जाॾे जाॾे सूरजमुखी वेंदो, सिज वेंदो, ताॾे ताॾे सूरजमुखी थी वेंदो। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इन मामले खे डिपार्टमेंट जे अंदरि एड्रेस कयो वञे। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इन मामले जो तालुक़ु बदइंतिज़ामी सां हीअं बि आहे त जंहिं हॉस्टल में रहणु खपनि, ख़र्चु 1000 खपे, उन हॉस्टल में रहनि थियूं 2000 3000। हाणे उन सां बि जेके मसइला पैदा थींदा, उन सां जेके कॉम्प्लिकेशन थींदियूं, उते ख़ुदि जेका हॉस्टल जे अंदरि बदइंतिज़ामी आहे, यानी उस्तादनि जी वीचारे शागिर्दनि खे छॾियो, उस्तादनि जी हालत उनखे गेट ते चाबियूं मिलियूं पयूं, राति जो बीबी अचनि थियूं,
हॉस्टल कोड ते को उन्हनि जो अमल दरामद कोन्हे को, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ो कानून आहिनि, पंहिंजा जेके आइन आहिनि उन्हनि ते उहे हलनि पियूं। तव्हां जॾहिं उस्ताद ई न कंदा, उस्तादनि में उस्ताद जेके रहनि थियूं ख़वातीन, उन्हनि जी पोज़ीशन जी आहे त उनजा हैदराबाद में घर, वरी उहे पंहिंजो हॉस्टल में बि गैर क़ानूनी तरीक़े सां रही पियूं। जॾहिं उस्ताद बद इंतज़ामिया में हूंदा, ऑफिसर बद इंतज़ामिया में हूंदा, त शागिर्द छा कंदा? शागिर्द ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी फ्रेंच ॻाल्हि ॿुधायां सम्झी। जी मां बि टीचर आहियां, सिंधी यूनिवर्सिटी में 12 साल पढ़ायो आहे। छोकिरियूं असांजूं न्याणियूं आहिनि, उहा मुंहिंजे न्याणी में बि इन क़िस्म जो लाड़ो थी सघे थो। कॾहिं कॾहिं हिकिड़े मख़सूस अंदाज़ सां टीचर खे वात करणु, हुनखे करणु, त असां गौर कंदासीं त हे असां उमिरि में वॾा आहियूं, असांजूं न्याणियूं आहिनि, जेकॾहिं असांजी पंहिंजी औलाद हुजे त असांजो रेस्पॉन्स उन्हनि ते छा हुजे। ही उस्ताद खे सम्झणु खपे त कॾहिं कॾहिं इवन न्याणी आहे, नौजवान आहे, कमसन आहे, उन खां बि का ग़लती थींदी हूंदी, पर उनखे उस्ताद खे टी वारे मर्तबे सां ॾिसणु खपे, वॾपणे सां ॾिसणु। इनाम साहब, इहा तव्हां ॾाढी बहितरीन ॻाल्हि कई। मूंखे इहो ॿुधायो त सिंध यूनिवर्सिटी उहो तालीमी इदारो आहे जिते सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद खां वठी करे सिंध जे पुठिते पियल इलाइक़नि, बहिराड़ी वारनि इलाइक़नि खां बि कही करे शागिर्दियाणियूं अचनि था। असां वटि नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां अॻई शऊर अवेयरनेस तमामु घटि आहे, फोकस नथो कयो वञे। तालीमी सिस्टम असां वटि तबाह लॻो पियो आहे। तालीमी स्कूलनि जी जेका हालत आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे, को बि सुधारो कोन अची सघियो आहे हिन वक़्त ताईं। पर जेकॾहिं यूनिवर्सिटी लेवल ते बि इन तरह जा मामला थियनि था, त ख़ासि करे नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां मां ज़रूरु तव्हां खां पुछंदमि त उन ते इन जा कहिड़ा असर पवनि था। छा वालदेन इन ॻाल्हि ते एग्री थींदा त हू पंहिंजी नियाणियुनि खे पंहिंजे घरनि खां परे हॉस्टल्स में यूनिवर्सिटी जी पढ़ाई जे लाइ मोकिले सघनि? ॾिसो, हिकिड़े उस्ताद जो कमु छा हूंदो आहे? उस्ताद जो कमु मिनिमम कमु हूंदो आहे क्लास में। उन खां पोइ ॿार जी किरदार साज़ी थी, ॿार खे एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटीज़ में इन्वॉल्व करणु, ॿारनि खां स्पीच कराइणु, ॿारनि में डिस्कशन, डिबेट, सेमिनार, इन क़िस्म जी कराइणु। उस्ताद क्लास ई कोन था वठनि, वॾो तादाद उस्तादनि जो त क्लास ई नथो वठे, वांदा आहिनि। उन्हनि जे उस्तादनि जे ज़हन में धार शैतानी हिकिड़ियूं सोचूं थियूं अचनि। शागिर्द वीचारा जिन जा क्लास नथा थियनि, उहे बि कंहिं न कंहिं ग़लति लाड़नि ते हलिया था वञनि। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उस्तादनि खे क्लास वठण ते बाउंड कजे, ॿारनि जे किरदार साज़ी में उन्हनि खे इन्वॉल्व कजे, उन ख़ुदि उस्तादनि जी मॉनिटरिंग थिए। अहिड़ी तरह ऑफिसर ॾिसो, ऑफिसर हर 5-8 ॾींहं का न का हड़ताल कयूं बीठा आहिनि। मुलाज़िम जेके रोज़ न 2 न 3 ॾींहं हड़ताल कयूं बीठा आहिनि। हिकिड़ो असांजो हिकिड़ो ग्रुप हो उस्तादनि जो, जंहिं चयो त बाबा सॼी बुराइनि जी जड़ नज़ीर मुगल आहे। नज़ीर मुगल हलियो वियो, उन खां पोइ मैडम आई ताहिराणी, उन खां पोइ सिद्दीक़ कलोड़ो आयो। छा थियो? सिस्टम में ख़राबी आहे, हिकिड़ी इनबिल्ट सिस्टम में ख़राबी आहे। उनखे जेसि ताईं सिविल सोसाइटी ऐं सभु असां गॾु एड्रेस न कंदासीं। ॿी मां तव्हांखे हिकिड़ी सुठी जेका डेवलपमेंट यूनिवर्सिटी में उहा ॿुधायां त अरसे खां पोइ हाणे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पढ़ण जे लाइ सीरियस थिया आहिनि। बाक़ी ॿिया बि जेके बि यूनिवर्सिटी में उस्ताद मुलाज़िम ॿिया जेके आहिनि उहे सभु उहे नॉन सीरियस। 24 कलाक उन्हनि जूं हड़तालूं, उन्हनि जा मुतालबा, उन्हनि जी यूनियन बाज़ी, उन्हनि जा मसइला। लॻे ईअं थो त अलामा आया काज़ी ही यूनिवर्सिटी इन जे करे क़ाइमु न करे वियो त को माण्हू असांजा नौजवान नस्ल मां ट्रेन थी पंहिंजे क़ौम जी ख़िदमत करे, उहो इन जे करे क़ाइमु करे वियो त हिननि खे इंक्रीमेंट ॾियो, हिननि जा नाजाइज़ मुतालबा मञियो, हिननि खां बुख हड़तालूं करायो, हिननि खां तमाशा करायो, हिननि खां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ करायो। त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे शागिर्द में तमामु वॾी चेंज आई आहे। ये टेक्नोलॉजी, तव्हांजो मीडिया ऐं सोशल मीडिया इन शागिर्दनि खे पढ़ण ते ऐं कॉम्पिटिशन ते तमामु घणो उत्साहियो आहे। हाणे उस्ताद आहे, उस्ताद जी यानी उन ते 1.5 करोड़ हिकिड़े उस्ताद जे फॉरेन PhD ते ख़र्चु थिए थो। उहो उस्ताद 1.5 करोड़ रुपयो ख़र्चु करे वरी चवे थो मूंखे हाउसिंग कॉलोनी जो चेयरमैन थियो, मूंखे प्लांटेशन जो इंचार्ज थियो, मूंखे पेट्रोल पंप जो त उहो हलायां, मूंखे जेको आहे स्टोर जो त उहो हलायां। जॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल हूंदी ऐं उनखे असां इनकरेज कंदासीं त मूंखे ॿुधायो त तालीम किथां सुधरंदी। हिन सिंधी यूनिवर्सिटी खे जो निज़ाम तमामु घणो बिगड़ियो वियो आहे। हिन महिल वाइस चांसलर सुठे ज़हन जो ऐं सिंध दोस्त माण्हू आया गुरबत आहे, त मसइलो आहे त हुनखे कमु करणु ॾियनि न। ख़ासि तौर ते उस्ताद इनाम साहब, सॉल्यूशन कीअं कढी सघूं था, सुधारे तरफ़, बहितरी तरफ़ कीअं वञी सघूं था? जीअं त वॾियूं वॾियूं माफ़ियाऊं आहिनि, सघारियूं दुरियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके हथ वठी करे इन तरह जो माहौल पैदा कनि थियूं, सिस्टम खे तबाह करणु चाहिनि थियूं।
ॾिसो न उहो केरु थो करे। हाणे तव्हां ॾिसो सिंडिकेट में के कब्ज़ो उस्तादनि जो आहे, सेनेट उस्तादनि जे हिकिड़े ग्रुप जो आहे, सभु उस्ताद न आहिनि। सेनेट ते उस्तादनि जे हिकिड़े ग्रुप जो कब्ज़ो आहे। मेन जेके एडमिनिस्ट्रेटिव पोस्टूं आहिनि उन्हनि ते उस्तादनि जे ग्रुप जो कब्ज़ो आहे। हाणे जेकॾहिं फ़ैसिला बि उस्ताद कंदा ऐं सही पॉलिसियूं बि उहे ठाहींदा ऐं इंतिज़ाम बि उहो हलाईंदा, सवाइ क्लासनि वठण जे या सभु कमु कंदा त कीअं सिस्टम सही थींदो? मुंहिंजी सजेशन इहा आहे त जेको यूनिवर्सिटी कोड आहे उनजे मुताबिक़ उन ते तमामु सख़्तीअ सां अमल करायो वञे। जेको बि माण्हू उन कोड जे ख़िलाफ़ु, जेका बि धुर उन कोड जे ख़िलाफ़ु कमु थी करे उनजे ख़िलाफ़ु उन ते सख़्तु एक्शन खयो वञे। कानून जी हुकुमरानीअ खां सवाइ सिंध यूनिवर्सिटी जो मामिलो सिधो न थींदो। जेको बि माण्हू कानून, मां तव्हांखे ॿुधायां, हालत सिंध यूनिवर्सिटी में इहा आहे, साॻे ई केस में हिकिड़े उस्ताद खे छूट आहे ऐं ॿियनि 3 ॼणनि खे जेको आहे फाइन। जॾहिं इन क़िस्म जा फ़ैसिला थींदा, उस्तादनि खे चओ त बाबा या त तव्हां हलो इंतिज़ाम संभालियो या पंहिंजे क्लासनि ते हलो, उनजी मॉनिटरिंग कयो, उन ते बायोमेट्रिक सिस्टम आणो, उन ते जेको आहे वालदेन सिविल सोसाइटी नज़र रखे। जेके मुलाज़िम उते कयो वेठा आहिनि रोज़ जा तमाशा, उन्हनि खे डिस्करेज कयो, मीडिया उन्हनि खे कवरेज न ॾे। ऑफिसर जेके आहिनि उन्हनि खे टेस्ट कयो, उन्हनि खे अचे छा थो ऑफिसर खे? मसइलो इहो आहे त उते ऑफिसर जेके आहिनि 20 ग्रेड ते उनजे अक्षर ते कुझु अचे ई कोन थो। इहे सभु भर्तियूं केरु करे वियो आहे? इहो भर्तियूं असांजा वॾा करे विया आहिनि। फलाणो अज़ीम साहिबु, फलाणो महान साहिबु, उहे सभु महान इहे तव्हांखे माण्हू ॾेई विया आहिनि जेके तव्हांखे हज़ारनि साल को बि कोन्हे। इन जा जवाबदार असां आहियूं। असांखे ठीकु करिणो पवंदो ऐं ठीकु थींदो कानून ते अमल दरामद सां। जेके यूनिवर्सिटी जा क़ाइदा कानून आहिनि, रूल्स खे सख़्तीअ सां अमल। वॾी महिरबानी प्रोफेसर इनाम शेख साहब, तव्हां तफ़सीली असां सां ॻाल्हि ॿोल कई। सुठियूं तजवीज़ूं जेके सुञाण धुरियुनि तरफ़ां, पढ़ियल लिखियल माण्हुनि तरफ़ां साम्हूं अचनि थियूं, उन्हनि ते यकीनन गौर करण जी ज़रूरत आहे त कानून जी हुकुमरानी खां सवाइ मामला हल नथा थी सघनि। बायोमेट्रिक सिस्टम जी ज़रूरत आहे, मॉनिटरिंग जी ज़रूरत आहे ऐं रूल्स में सख़्ती करण जी ज़रूरत आहे। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वक़्तु या मुख़्तसिर वक़्फ़े जो वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम के सिलसिले के अगते वधाईंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं सॼी सिंध में थींदड़ एहतजाजनि जे हवाले सां। सिंध हुकूमत मेडिकल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ NTS पारां वरितल जेको टेस्ट पर्चो आउट थियण खां पोइ जेके शागिर्द वालदेन समेत रोडनि ते एहतजाज करे रहिया आहिनि, इन मामले जो नोटिस त वरितो आहे, पर उन सां गॾोगॾु जिते शागिर्दनि ऐं उन्हनि जे वालदेन खे हिन वक़्त ताईं तहफ़ुज़ात आहिनि त उते नेब चेयरमैन पारां पिणु इन मामले जो नोटिस वरितो वियो आहे। नेब चेयरमैन जावेद इक़बाल जो चवणु आहे त शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां खेॾण जी इजाज़त कंहिं बि इदारे खे न ॾींदासीं ऐं नेब जी टीम इन ख़िलाफ़ जेको आहे सो पंहिंजी इन्वेस्टिगेशन शुरू करे छॾी आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे क्राइम रिपोर्टर रज़ाक मसण खां। रज़ाक इहो ॿुधायो त हिन वक़्तु सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि पारां वालदेन सां गॾिजी रोडनि रस्तनि ते एहतजाज कया था वञनि। NTS जे वरितल इन पर्चे जे हवाले सां जेको पर्चो आउट बि थियो, उन में पैसनि जा मामला बि साम्हूं आया ऐं पंहिंजा नवाज़ी ऐं शागिर्द मनपसंद शागिर्द जेके सरंदी वारा आहिनि उन्हनि खे पैसनि एवज़ पर्चो हल कराइण ऐं 90 मार्कूं खणी सॼा मामला मीडिया में अची चुका आहिनि, जंहिंजो सिंध जे वॾे वज़ीर समेत नेब जे चेयरमैन पारां पिणु नोटिस वरितो वियो आहे। जी सभिनि पहिरीं त जेको आहे सो पाण इन शइ खे ॾिसूं त जेको नेब आहे उहो उसूली तौर ते जेके केसिस अहिड़ा केसिस हूंदा आहिनि जिते मेरिट जी लताड़ थिए या करप्शन जे हवाले सां केसिस हुजनि, उन्हनि ते गाहे बगाहे जेको आहे सो नेब चेयरमैन नोटिस वठंदो रहियो आहे। ऐं ईअं जेको आहे सो हीउ मामिलो जेको ख़ासि तौर ते हीउ जेको NTS जो पर्चे आउट थियण जो जेको मामिलो आहे ऐं जेके एहतजाजी मुज़ाहिरा थिया जंहिंमें नवाब शाह हुयो, सखर हुयो, असांजो टंडो अलहयार हुयो, बदीन हुयो ऐं जेके सिंध जा ॿिया मुख़्तलिफ़ जेके शहर हुया ऐं नारकाणो हुयो ख़ासि तौर ते, उन्हनि शहरनि जे अंदरि जेके ही पंहिंजा एहतजाज माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते जेके स्टूडेंट्स हुया, जेके मेडिकल जा स्टूडेंट्स हुया, उन्हनि रिकॉर्ड कराया। त हाणे जेकॾहिं पाण पहिरीं इन ते थोरी नज़र विझूं त जॾहिं बाज़ीअ में जॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदव त जॾहिं हिन जी मेरिट जी लताड़ थींदी हुई ऐं NTS खां अॻु में जेके बि एग्ज़ाम थींदा हुया त उन में थींदो ईअं हुयो त जेके एग्ज़ाम ॾींदड़ जेके स्टूडेंट्स हूंदा हुया, जेके ग़रीब हूंदा हुया, जिन वटि को वस न हूंदो हो त का नौकिरी वठी सघनि,
त उहे जेको आहे इन एग्ज़ाम में पास न थी सघंदा हुया ऐं गॾोगॾु जेको आहे उहे वीचारा पोइते रहिजी वेंदा हुया। उन्हनि जो जेको फ्यूचर आहे उहो दाव ते लॻी वेंदो हुयो ऐं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि जेका आहे अपॉर्चुनिटी या पाकिस्तान जे अंदरि जेका नौकिरी आहे उन्हनि जे लाइ वॾो मुश्किल थी वेंदो हुयो। पर जीअं उन सूरत हाल खे ॾिसंदे करे हिकिड़ो NTS जो इदारो जोड़ियो वियो जंहिं ते तमामु तर माण्हुनि जी हिकिड़ी साख हुई, पत हुई त हीउ इदारो हिकु अहिड़ो इदारो आहे जंहिंसां जेको आहे सो उमेदवार इहा ॻाल्हि सम्झे थो त जेकॾहिं मां हीअ NTS जे थ्रू जेका टेस्ट आहे मां ॾियां थो उहो जेकॾहिं मां पास थी वियुसि त उनजा जेके 75% या 90% जेके चांसिस हूंदा उहे इहे हूंदा त ही उमेदवार जेको आहे इनखे उन सीट जे लाइ अहल थी वेंदो। ऐं गॾोगॾु जेकॾहिं हू को मेडिकल जे अंदरि का अहिड़ी का टेस्ट ॾिए थो त घटि में घटि उनखे इन शइ जी जेका सो उमेद हूंदी हुई त ही जेका आहे पंहिंजो मां जेका टेस्ट ॾिनी आहे त इन में मां ज़रूरु जेकॾहिं अप्रूव थी वियुसि NTS जे थ्रू त उहो हुनखे जेको आहे सो दाख़िला मिली वेंदी। पर बदकिस्मतीअ सां इन साॻियो ई उहो जेको रवैयो या साॻी उहे जेके माण्हू हुया जेके करप्शन में मुलविस हूंदा रहिया त उहे बि इन NTS जे अंदरि बि जेको आहे सो इन्वॉल्व थिया, न बल्कि इन्वॉल्व थिया। हुननि जेको आहे सो सोशल मीडिया जे ज़रिए हिकिड़ो जेको पर्चो आहे उहो आउट थियो ऐं उहो पर्चो जेको आहे उहो पैसनि जे एवज़ जेको आहे वॾनि माण्हुनि खे ताईं पहुचायो वियो जंहिंमें ॿुधायो इहो पियो वञे त जेका शुरूआति थी 10 लख खां 10 खां पोइ इहो तक़रीबन जेको आहे उहो 70 ताईं आयो। 70 खां पोइ आख़िरी इतलाउनि ताईं जेको हुयो त उहो 1 करोड़ जे अंदरि जेके आहिनि उहे पैसा वरिता विया ऐं 1 करोड़ जे एवज़ इहो जेको पर्चो आहे उहो आउट थियो ऐं 1 करोड़ जे एवज़ सिंध जे उन्हनि पढ़ियल लिखियल नौजवाननि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो दाव ते लॻायो वियो ऐं गॾोगॾु जेके शागिर्दनि सां गॾोगॾु उन्हनि जेका वालदेन हुया ऐं सिंध जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ शहरनि में स्ट्राइक्स थियूं उन्हनि स्ट्राइक्स जे अंदरि जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिरी तौर ते निकिरी आई त जेके सिंध जा पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो ही हानिकार साबित थींदो, न बल्कि हानिकार साबित थींदो पर उन्हनि जे मुस्तक़बिल सां खेॾियो पियो वञे। जी सभी रज़ाक खे ॿुधायो त हिन वक़्तु नेब चेयरमैन पारां पर अहिड़ी ॻाल्हि कई वई आहे त हुनजो नोटिस वरितो वेंदो ऐं कंहिं बि सूरत में इहा इजाज़त कंहिं बि इदारे खे न ॾिनी वेंदी त हू पंहिंजे शागिर्दनि जे मुस्तक़बिल जो इन तरह सां उन्हनि जो जेको आहे सो ॿेड़ो ग़रक़ करे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त इहे के नवां इशू कोन्हनि के तालीमी हवाले सां पर्चा आउट थियणु, पैसनि एवज़ पास कराइण, इन तरह जा मामला बोर्ड जे लेवल ते बि साम्हूं आया आहिनि, स्कूल लेवल ते, कॉलेज लेवल ते। केतिरे हद ताईं शफ़ाफ़ जांच थियण जो चई सघिजे थो ऐं करप्शन में जेके मुलविस आहिनि जवाबदार उन्हनि खे उन्हनि जो तयन करे सघिबो? जी बिल्कुलु इन सिलसिले में जेको नेब चेयरमैन आहे हिकिड़ी जेको आहे कमेटी ज़रूरु इन ते जेको आहे सो क़ाइमु कई आहे, जोड़ी आहे त हिन जी प्रॉपर तरीक़े सां साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां जेका हिन जी इन्वेस्टिगेशन जेको आहे सो थी सघे। पर जीअं त का हिकिड़े माण्हूअ जी ॻाल्हि न आहे ऐं माण्हू जीअं NTS ते ट्रस्ट कंदा हुया ईअं ई हींअर जेको आहे सो नेब ते ट्रस्ट कंदे ख़ासि तौर ते स्टूडेंट्स जो जेको चवणु हुयो त असां हींअर नेब ते ट्रस्ट आहे हुननि जो ऐं हू ॾिसणो इहो आहे त जेके इन जे अंदरि मुलविस माण्हू आहिनि उन्हनि ते केतिरे हद ताईं शफ़ाफ़ियत सां जेका आहे उहा इन्वेस्टिगेशन हलंदी। सो इहो हिकिड़ो सवालिया निशान जेको आहे सो उहो नेब ते बि आहे त आया नेब उन तरीक़े सां उनखे साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां जेको आहे सो इनखे इन्वेस्टिगेशन कंदी या न कंदी। छो जो हीउ जेको जीअं त तव्हां बि पाण ॿुधायो पर जेका रिपोर्ट अचे पई त ख़ासि तौर ते जेका पैसनि जे एवज़ ऐं ॿियो जेको उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ जेका आहे उहा हिकिड़ी इन्वेस्टिगेशन थिए। टी जेका शइ हुई त उहे माण्हू जेके हिन में गहरे हद ताईं जेको आहे सो मुलविस आहिनि, डीपली जेके आहिनि उहे मुलविस आहिनि त उहे उन्हनि जे पोयां कहिड़ा जेके आहिनि पुठियां हथ आहिनि, आया उनजा बोर्ड जा हथ आहिनि या जेके उहे पढ़ियल लिखियल जेके माण्हू जेके सम्झनि था या उहे जेके रिश्वत वठंदड़ माण्हू जेके सम्झनि था त उन्हनि जा वॾा हथ आहिनि या को सियासी असर रसूख़ आहे त आया उन्हनि ताईं बि नेब पहुचंदी या न पहुचंदी। इहो हिकिड़ो जेको आहे सो सिंध जे नौजवाननि जो बि सुवालु आहे ऐं ख़ुसूसी तौर ते नेब ते बि हिकिड़ो सुवालु आहे। पर सुठी ॻाल्हि इहा आहे त नेब इन शइ ते नोटिस ज़रूरु जेको आहे सो वरितो आहे ऐं ॾिसणो इहो आहे त नेब इन अमल खे प्रॉपर तरीक़े सां साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने सां किथे जेको आहे सो पहुचाए थी। महिरबानी रज़ाक मसंड क्राइम रिपोर्टर असां सां गॾु उनजो चवणो हो त ॾिसणो हाणे इहो आहे त नेब इन मामले खे शफ़ाफ़ तरीक़े सां हिन जी जांच करे हिनखे किथे पहुचाए थी। यकीनन जेकॾहिं करप्शन असांजे हर इदारे में मौजूदु हूंदी त असांजे शागिर्दनि जो जेको मुस्तक़बिल आहे, असांजे क़ौम जे आईंदे जो जेको मुस्तक़बिल आहे उनखे उॾो ई लॻण खां कोई नथो बचाए सघे। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे हाणे ॻाल्हि कंदासीं त तंगदस्ती, मुफ़लिसी, गुरबत, बेरोज़गारी इहे अहिड़ा मसइला आहिनि जिन समाज में इंसाननि खे, मुआशिरे खे
हिकिड़े दुबड़ में फासाए छॾियो आहे जितां माण्हुनि जो निकिरणु तमामु घणो महाल आहे, तमामु घणो मुश्किल आहे। उते कुझु अहिड़ा इदारा बि आहिनि जेकी बिना मुआवज़े बेलोस इंसानियत जी ख़िदमत कनि था, न रुगो ॾींहं जो राति जो बल्कि 24 कलाक हर हालत में, हर मौसम में, हर ॾींहुं उहे अवाम जी ख़िदमत जे लाइ रोडनि रस्तनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में मौजूदु हुजनि था, एक्टिव हुजनि था, रेडी हुजनि था। अहिड़नि ई इदारनि में हिकिड़ो अहिड़ो मञियल इदारो आहे, न रुगो मुल्की सतह ते परॾेही सतह ते ईदी सेंटर जो, जंहिंजी कोशिशुनि खां केरु बि इनकार नथो करे सघे। ईदी सेंटर जे हवाले सां, ईदी फाउंडेशन जे हवाले सां हिन वक़्तु जेके अंसर आहिनि उन जे ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि जी ज़मीननि ते कब्ज़े जे हवाले सां या उन्हनि जी सर्विस खे बंदि कराइण जे हवाले सां। जिते ठटे में इन तरह जी सर्विस बंदि थी आहे त सिंध जे वॾे वज़ीर पिणु उन जो नोटिस वरितो आहे, त उते फैसल ईदी पिणु एहतजाजी मुज़ाहिरे में शरीक थियो। उनजो चवणु हो त सिंध जो वॾो वज़ीर ॿियनि ते त तनक़ीद करे थो, पर पंहिंजे शहर में ईदी सेंटर ते कब्ज़े करण जी कोशिशि कई पई वञे, उनखे कीअं रोकरायो वेंदो। उनजो चवणु हो त इदारे सां इन तरह जो सलूक यकीनन अफ़सोसनाक आहे। इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे कराची मां सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शबीर लाशारी। शबीर, इहो ॿुधायो त ईदी सेंटर जे हवाले सां हिन वक़्तु कहिड़ियूं साज़िशूं थी रहियूं आहिनि? ॾिसो सभिन, ही फैसल ईदी ऐं बल्कीस ईदी ॿ ॾींहं अॻु कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हया हुआ त ठटे, मोरे, हाला, लाड़काणे समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके ईदी वेलफेयर जा जेके सेंटर्स आहिनि या जेके रफ़ाई प्लाट आहिनि, उन्हनि प्लाटनि ते कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़ा कया पिया वञनि ऐं उन्हनि केतिरनि ई जेको आहे ऑफिसुनि ऐं जेके रफ़ाई इदारा आहिनि उन्हनि खे ड्राहे उते जेके नए सिर अदालतूं करे दुकान ऐं ॿियूं जेके बिल्डिंगूं आहिनि उहे अॼु पियूं वञनि। हुननि मुतालबो कयो सिंध सरकार खां त जेके ईदी जे सेंटरनि ते या प्लाटनि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते रोकियो वञे। उन खां पोइ सिंध सरकार जेका आहे फौरी तौर ते असांजे हरकत में अची वई। हुन PPM ने फरियाल तालपुर जो बि हिकु वज़ाहती बयानु आयो जंहिंमें हुनजो चवणो हो त ठटे में जन सेंटरनि ते कब्ज़ा थिया आहिनि या प्लाटनि ते कब्ज़ा थिया आहिनि, उनखे जेको आहे हुन सां ॻंढण जी कोशिशि कई पई वञे। तंहिंजे करे इहे ख़बरूं बिल्कुलु ग़लति आहिनि। ठटे में जिन बि ईदी सेंटर ते जेके कब्ज़ा आहिनि या कब्ज़े जी कोशिशूं थी रहियूं आहिनि उन सां हुनजो को बि वास्तो कोन्हे। होॾा सूबाई घर वज़ीर सुहेल अनवर साहब ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इन सॼे मामले जो नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर हैदराबाद ऐं DIG हैदराबाद ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खे इहा हिदायत कई आहे त इन मामले जी फौरी तौर ते जांच करे शफ़ाफ़ इंक्वायरी जेका आहे उहा करे खेनि रिपोर्ट पेश कई वञे त उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके प्लाटनि ते कब्ज़ा कनि पिया। ॿिए तरफ़ अॼु सिंध असेंबली में PTI जे 3 MPAs इन मामले ते इल्तवा वारी रिथ जमा कराईंदे मुतालबो कयो आहे त ईदी सेंटरनि ते जिते जिते कब्ज़ा थिया आहिनि फौरी तौर ते उतां कब्ज़ा छॾाया वञनि। जी महिरबानी शबीर, अवांजी शबीर लाशारी ब्यूरो चीफ कराची असांखे अपडेट करे रहियो हो। PTI पारां सिंध असेंबली सेक्रेटरिएट में पिणु अहिड़ी रिथ जमा कराई वई आहे त ईदी फाउंडेशन जी जेके ज़मीनूं आहिनि या फलाही प्लाट आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि ते कब्ज़ा माफ़िया पारां जेके कब्ज़ा कया था वञनि। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिणु ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में असां कुझु इशू खयासीं, तव्हां ताईं उन्हनि जा अपडेट पहुचायासीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशू खणी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।